अमरीकी उहिदेदारनि पारां ईरान में अमरीकी जंगी जहाज़ F-15 किरण जी तस्दीक़ करे छॾी आहे। ईरान में किरियल जहाज़ जे अमले जी ॻोल्हा जारी आहे। अमरीकी उहिदेदारनि जो चवणु आहे त सर्च ऑपरेशन जारी आहे। अञा ताईं पायलट खे बाज़ियाब नाहे करायो पियो। जहाज़ जी ॻोल्हा में शामिल हिकु अमरीकी हेलीकॉप्टर बि मिसाइलनि जो निशानो बणिजी वियो आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे नाज़रीन, अमरीकी उहिदेदारनि पारां ईरान में अमरीकी जंगी जहाज़ F-15 किरण जी तस्दीक़ करे छॾी आहे। ईरान में किरियल जहाज़ जे अमले जी ॻोल्हा जारी आहे। अमरीकी उहिदेदारनि जो चवणु आहे त सर्च ऑपरेशन जारी आहे। अञा ताईं पायलट खे बाज़ियाब नाहे करायो वियो। जहाज़ जी ॻोल्हा में शामिल हिकु अमरीकी हेलीकॉप्टर मिसाइलनि जो निशानो बणिजी वियो आहे।